ॿुधो ख़बर अदा मुरसल मेहरबान जी वयो थे पढ़ण ईद रमज़ान जी मिली रस वाट ते नंढा ॿारड़ा कुॾिया थे पार में करे प्यारा मगर ॿार हिकिड़ो वेठो धार हो रुनाई पे दुखनि में तारूं तार हो खणी मुस्तफ़ा मीरा तहीं खे चयो अॼु बि ईद जे तोखे छा थियो चयाई मुंहिंजो पीउ हो तूरो जवान मुको जंग में हो नबी ज़मान ख़ुदा जे हुक्म सां कुफारनि पलीद कयो शेर इस्लाम जे के शहीद कयो माउ मुंहिंजी वञी वियो थियो कया हाल सूरन सभो किलो खाई रो उहो शख्स तर के तलो कढी घर ममू खे सजाई थलो न को आहे खाधो न को आहे घरो न को आहे कपिड़ो न को वासमरो जॾहिं ॾिसां मिटनि वारा ॿार को करे यादि माण्हू रुआज़ार थो मिठा ॿार मुंहिंजा छॾे विया महल अञा ॿार छोरो लहे केरु कल ॿुधे छोरणी हीअ छोरनि जी छपर जॾहिं हीअ कदनि सां सुहाई ख़बर अचे वियो मुहम्मद मिठो मुंझ में वेहाराए तहीं खे वठी हंझ में अदा केरु आहे मूंखे नाओ दसे अञा ॿार छोरो करको करको मुंहिंजो नालो आहे मुहम्मद करीम थियां पीउ तुंहिंजो वणी जे यतीम थे भेण फातिमा माशिया अली चाह चाचो हसनैन भाउ चयाई मिले जे इहाले मता सियासी नाराज़ी मिठा अहमदा जॾहिं मुस्तफ़ा मीरा हिन सुखन खे ॿुधो
घर आयुसि ख़ुशीअ सां सिधो ढकाया तंहिंखे वॻा मीर जा खारायाई तंहिंखे अजब ख़ुशताम खाई ख़ूब शोकर जॾहिं ख़ुशि थियो ख़ुशीअ मां खिलंदो ॿाहिरि आयो इमामनि जा हुअण ते चंबनि में चंबा कंदा मीर आयसि ते मरहबा किथे हाल छोकर जो ॿार मुटिजी विया लॻा त हारे करण हाय हाय असांजा अबाबी थियनि हा शहीद असां तो मिसले कयूं हा जईद भले ईद कर तूं कंदा को हटिया जॾहिं मीर तुंहिंजा मिट थिया चयाई छोकर वॾा थी वक़्त खटी खान वेठे दुनिया आख़िरत भले ईद कर तूं कंदा को हटिया जॾहिं मीर तुंहिंजा मिट थिया मिटनि वारा ॿार करे यादि माण्हू रुवाज़ार थो मिठा ॿार मुंहिंजा छॾे विया महल अञा ॿार छोरो लहे केरु कल ॿुधी छोरणी हीअ छोरनि जी छपर जॾहिं हीअ कदनि सां सुहाई ख़बर अचे वियो मुहम्मद मिठो मुंझ में वेहाराई तंहिंखे वठी हंझ में अदा केरु आही मूंखे नालो दसे अञा ॿार छोरो कर को तरसो मुंहिंजो नालो आहे मुहम्मद करीम थियां तुंहिंजो वणी जे यतीम थे भेण फातिमा माशिया अली शाह चाचो हसनैन भाउ चयाई मिले जे इहाने मता सियासी नाराज़ी मिठा अहमदा जॾहिं मुस्तफ़ा मीर हिन सुखन खे ॿुधो वठी घर आयुसि ख़ुशीअ सां सिधो ढकाया तंहिंखे
वॻा मीर जा खारायाई तहीं खे अजब ख़ुशताम खाई ख़ूब शोकर जॾहिं ख़ुशि थियो ख़ुशीअ मां खिलंदो ॿाहिरि आयो इमामनि जा हुअण ते चंबन में चंबा कंदा मीर आयत ते मरहबा ॾिसी हाल छोकर जो ॿार मुटिजी विया लॻा तहारे करण हाय हाय असांजा अबाबी थियनि हा शहीद असां तो मिसले कयूं हा जईद भले ईद कर तूं कंदा को हजा जॾहिं मीर तुंहिंजा मिट थिया चयाई छोकर वॾा थी वक़्त खटी खान वेठे तुंहिंजा आख़िरत भले ईद कर तूं कंदा को हजा जॾहिं मीर तुंहिंजा